घोसपुर के कच्चे वारे इलाके के गोठ अलर नोगाई ते घोटकी पुलिस के कतल में मुलविस रूपो जवाबदारन की गिरफ्तारी लाइ कार्रवाई कई वई। पुलिस से रूपो जवाबदार हबीबुल्ला ओगाई जो चौपायो माल काए वही रही हुई तो भागन की पुलिस मथा माल छलण लाइ जदीद हथियारन से फायरिंग में एक अहलकार जे शहीद थियण जा इतला आहिनि। पुलिस की जवाबी फायरिंग में इलाको मैदान जंग बणिजी वियो। मिल ॼाण मूजिब कच्चे के गोठ अलरिनो ओगाई में पुरानी ज़मीनी तकरार सां ओगाई बिरादरी के ॿिनि धुरनि में झेड़े दौरान अब्दुर्रहमान ओगाई मारिजी वियो हो। संदस कतल केस में घुर्बल जवाबदारन की गिरफ्तारी लाइ पुलिस कार्रवाई कई वई। पुलिस से जवाबदार हबीबुल्ला ओगाई जो माल काहे वञण लगी तो जवाबदारन पंहिंजो चौपायो माल छलाइण लाइ पुलिस मथा फायरिंग करे ॾिनी, जंहिं नतीजे में एक पुलिस अहलकार अब्दुर्रहमान वसीर शदीद ज़ख्मी थी पियो, जंहिंखे गणती जोगी हालत में अस्पताल ने पियो वियो तो हुन रस्ते में दमदणी हवाले कयो। ये भी इतला आहिनि त फायरिंग दौरान ॿिया भी माण्हू ज़ख्मी थिया आहिनि, जंहिंजी तस्दीक नाहे थी सघी। हर वक्त आगाहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।